नांगनि जे असूल मूजिबि उन पंथ जा के बि गुरू गृहस्थी वारी ज़िंदगी न गुज़ारींदा आहिनि, शादी वग़ैरह न कंदा आहिनि। तंहिं करे योगेश्वर खीमनाथ स्वामी खे बि साईं भगवान नाथ चेलो करे संदसि कन में कुंडल विधा ऐं सामी ठाहियो ऐं संदसि गुरू नालो नाथनि जे पोयां खीमनाथ रखियो। योगेश्वर खीमनाथ स्वामी को अन्न ऐं अटो पिनण वारनि सामियनि मां न हो, बल्कि हू त योग जी तपस्या करण वारो योगेश्वर ऐं पक्को योगी हो। गुरू भगवान नाथ चंद जे चोले मथस छॾण खां पोइ स्वामी खीमनाथ बाक़ाइदे गादी ते वेठो ऐं गादीसर योगेश्वर गुरू साहिबु थियो। स्वामी खीमनाथ साहिब खे डिगड़ीअ जी मड़ीअ ते गादीसर करण लाइ हिंदुस्तान खां सवनि जी तइदाद में नागा नाथ आया, जेके हाथियुनि ते सवार थी पहुता। उन वक़्तु डिगड़ी शहर खे रंग बरंगी झंडियनि सां सिंगारियो वियो ऐं जशन आम कयो वियो ऐं भक्तियुनि जा लाज़वाल रंग रचिया विया।